लाड़वाइस न्यूज़ में खबरुनि जे सिलसिले के जारी रखने अव्हांखे गुलामुल्लाह खां ख़बर ॾींदा हलूं त वरशहर लॻ ॻोठ मौलवी अशरफ चांडियो जो रहवासी अब्दुल अलीम चांडियो वरशहर जे बासर व्याज जो कारोबार कंदड़ शहनशाह पारां मुबैना कूड़ा केस दाख़िल कराइण ऐं मौतमार धमकियूं मिलण ख़िलाफ़ प्रेस क्लब गुलामुल्लाह पैची सख़्त एहतिजाज कंदे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त 2 साल पहिरीं मूं कंहिं ज़ाती मजबूरी जे करे शहनशाह ख्वाजा खां 2 लख व्याज ते वरिता हुआ। कुझु महीना पहिरियां खयल पैसा ऐं 1 लख व्याज जो भरे खेसि क्लियर करे छॾियो हो। उन बावजूदि बि शहनशाह ख्वाजा मुंहिंजे मथां व्याज जा 5 लख ॼाणाए मूंखे ब्लैकमेल करे मूं मथां वरी थाणे ते कूड़ा केस दाख़िल करे मुंहिंजे घर ते पुलिस मोकिले मूंखे हिसाए रहियो आहे। इन चयो त आउं ग़रीब मिसकिन आहियां, मूंखे हिन मां ख़तरो आहे। SSP ठट्टो खां मुतालबो थो करियां त मूंसां इंसाफ़ कयो वञे, त ॿी सूरत में आउं व्याजखोर खां तंग अची पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदुसि। उनजो ज़िम्मेवारु शहनशाह ख्वाजो हूंदो। रिपोर्ट इद्रिस खट्टी, लाड़वाइस न्यूज़ ठट्टो। वधीक ख़बरुनि अपडेट लाइ फॉलो करियो लाड़वाइस न्यूज़।